जेको रुस न उन्हनि साण रुस मतां रुठो ई रहिजी वञे। दुनिया जा माण्हू चवनि पिया यार महबूब तोखां रुठल आहे परचाईस, चए पियो न मूं हिकु न 1000 चकर हुनखे परचायो आहे पोइ बि रुसियो थो वञे। चई पोइ न परचाइण जी वजह कहिड़ी आहे? चई परचायांसि तो वरी ॾुख ॾिए थो। महबूबनि जो त इहो ई कमु आहे न आशिक़ खे सूर ॾियणु। अख मिलायो हेॾां होॾां नमूनो समूनो कयो पोइ आशिक़ जा गोॾा खुपनि ई कोन ऐं महबूब वरी ॿिए जे ॿख में। हाणे दरवेश चए थो भाउ परचण खां पोइ सहाईंदो कख जो थोरो कंदो वरी वधंदो ॻाईंदो। वरी वधंदो परचण खां पोइ सहाईंदो कख जो थोरो वरी जो
करी चंगी तरह तो डिठल मायना होता जा वही तो पर चंगी तरह तो दादन हो डिठल दादन आज करिया मामू ही मुझे